उडिरलाल मां ख़बर ॾींदा हलो त पासपोर्ट फीस में को बि इज़ाफ़ो न पियो कयो वञे। सोशल मीडिया ते पासपोर्ट फीस में वाध जूं ख़बरूं कूड़ियूं ऐं सिखणा अफ़वाह आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पासपोर्ट ऑफिस मटियारी में मुक़ररु डायरेक्टर पासपोर्ट ऑफिसर शाहिद मलिक मुक़ामी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सोशल मीडिया ते कुझु ॾींहनि खां पासपोर्ट जी फीसिस में वाध जी ख़बरुनि मुतालिक़ वज़ीर दाख़िला समेत डायरेक्टर जनरल इमिग्रेशन ऐं पासपोर्ट यावर हुसैन पंहिंजे जारी कयल प्रेस रिलीज़ में अवाम खे मुखातिब थींदे चयो आहे त फ़ेबरवरी खां पासपोर्ट फीस में कंहिं बि क़िस्म जी का बि वाध न पई कई वञे। हिननि सोशल मीडिया ते हलंदड़ ख़बरुनि खे कूड़ियूं अफ़वाहूं करार ॾींदे चयो त रीडाएबल पासपोर्ट जी फीस जो ढांचो पहिरीं फ़ेबरवरी खां बि साॻियो रहंदो ऐं मुल्क जो अवाम अहिड़नि कूड़नि अफ़वाहुनि ते को बि तवजा न ॾिए। ॿिए तरफ़ मटियारी पासपोर्ट ऑफिस में सोशल मीडिया ते पासपोर्ट फीस में वाध जी कूड़ियुनि अफ़वाहुनि सबबि कुझु ॾींहनि खां मटियारी ज़िले सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि पंहिंजा पासपोर्ट ठाराइण लाइ सुबुह खां वठी वॾे तइदाद में पहुचण लॻा आहिनि। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।